ज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्रात फ़िरऔन इज़ क़ालत रब्बि इब्नि ली इंदक बैतन फ़िल जन्नह वनज्जिनी मिन फ़िरऔन वअमलिहि वनज्जिनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन। 28 सिपारो सूरत तहरीम। अल्लाह ताला ईमान वारनि जे लाइ हिकिड़ो मिसाल बयान कयो आहे। इमरात फ़िरऔन, फ़िरऔन जी घरवारी जो मिसाल। फ़िरऔन कहिड़ो? अना रब्बुकुमुल आला, जा दावा कई त मां तव्हांजो वॾे में वॾो रब आहियां, जंहिंजी मज़मूम सिफ़त रब क़ुरान मजीद में फरमाई व फ़िरऔन ज़िल औताद। कुरान तो फरमाए जेको ईमान आणींदो ज़ालिम फ़िरऔन उनखे हथनि ऐं पेरनि में लोह जूं किलियूं हणंदो। पाकिस्तान में भी फ़िरऔन आहिनि, पर इहो न फ़िरऔन खां घटि आहिनि। इन्हनि फ़िरऔननि कॾहिं लोह जूं किलियूं त कोन आयूं था।